नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कहिड़ा मां ख़बर ॾींदा हलूं त JUI अॻवाण मौलाना असदुल्ला खोड़े चयो त इमरान खान मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। सिलेक्ट वज़ीर आज़म नए पाकिस्तान जूं ॻाल्हियूं करे पुराणे पाकिस्तान जा बि टायर कढे छॾिया आहिनि। इमरान खान मुल्क मां गुरबत ख़त्म करण न पर ग़रीब ख़त्म करण आयो है। इमरान खान जेको सोनामी चवंदो न, उहा हाणे ॻाल्हि सम्झ में आई आहे त हुनखे सोनामी जेको उहो महांगाईअ जो सोनामी आहे। पेट्रोल खे किथे वञी पहुचायो अथई। हाणे मोटरसाइकिल में भला लस्सी विझी हलायूं। हिनजे करे इमरान खान खे वफ़ाक़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त रोज़मर्रा जे शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई आणनि ऐं अवाम जे मथां महांगाईअ जो जेको अज़ाब आयल आहे आंदो आहे, इमरान खान हिन महांगाईअ जी अज़ाब खे ख़तमु कनि ऐं ग़रीब अवाम खे जेको आहे जीअण जो हक़ु ॾियनि। इंशाअल्लाह अॼु 12 रबीउल अव्वल आहे, मीलाद जो महीनो आहे, मीलाद जो ॾींहुं आहे। महबूब करीम जे सदके अल्लाह पाक असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फ़रमाए, पाकिस्तानी सरहदुनि जी हिफ़ाज़त फ़रमाए। डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान रहमतुल्लाह अलैह जे असांजे मुल्क खे एटमी ताक़त ॾिनी, पूरी दुनिया जे इस्लामी मुल्कनि जो हीरो बनायो पाकिस्तान खे। अल्लाह ताला उनजी बि बख़्शिश करे, उनजे दरजात खे बुलंद फ़रमाए, पूरी उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फ़रमाए। PTI हुकूमत जेके अवाम सां महांगाईअ जूं साज़िशूं शुरू कयूं आहिनि त इंशाअल्लाह इहा पंहिंजो मुदो पूरो कोन कंदी ऐं 12 रबीउल अव्वल खां पोइ महांगाईअ जे ख़िलाफ़ु जेको मौलाना ऐलान कयो आहे, इंशाअल्लाह जंग जर मां अवाम निकिरंदो ऐं अवामी सैलाब में इमरान खान जी हुकूमत लुड़ी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।